अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों। जितां तव्हांजो पंहिंजो मिठा ख़ान मिठल मस्त तव्हांजी ख़िदमत में हाज़िर आहियां। अॼु हुन कहाणी जो आउं तव्हांखे ॿियो हिसो बक़ाया ॿुधाईंदुसि। उमेद आहे तव्हां दोस्तनि खे पसंदि ईंदो। दोस्तो, कहाणी ॿुधाइण खां पहिरियां मुंहिंजो हिकु अर्ज़ु आहे तव्हां दोस्तनि खे, मुंहिंजे हिन मिठा ख़ान चैनल खे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा ऐं पंहिंजी राय कमेंट में ज़रूरु ॾींदा त तव्हांखे असां जूं ही कहाणियूं कीअं थियूं लॻनि। त तव्हांजी राय मुताबिक़ असां बहितर खां बहितर कमु करे तव्हां दोस्तनि खे मुतारिफ़ कयूं। साईं मुंहिंजा थियो ईअं जो जॾहिं छोकिरो ऐं छोकिरो जो पीउ छोकिरे जे पीउ जे दोस्त जे दर ते पुॻा, हुन पंहिंजे दोस्त खे सॾु कयो त छोकिरे जे पीउ जो जेको दोस्त हो उन एतिरी देरि में पंहिंजी घरवारी खे उथारे हुनखे चयाईं त घर में जेके बि पैसा पिया आहिनि उहे मूंखे ॾे। जेसिताईं हुनखे घरवारी पैसा ॾिना तेसिताईं हुन दोस्त वरी ॿियो सॾु कयो। ॿियो सॾु कयईं त हुन पंहिंजी घरवारी खे चयो घर में जेको हथियार आहे उहो बि मूंखे खणी ॾे। इन देरि में हुन हथियार खणी ॾिनो। इन विच में हुन टियों सॾु कयो। टियों सॾु कयईं त हुन हमराह छा कयो, हुनजे घर में हिकु न्याणी जवान सुतल हुई खट ते, हुनखे ॿांह मां वठी दोस्त जे चोथे सॾु थियण खां अॻु में ई पंहिंजो दोस्त ताईं पुॼी वियो। जॾहिं हुते ॿाहिरि पुॻो त हुन दोस्त चयो, अदा तूं हिन न्याणी खे केॾां वठी आयो आहीं? चई यार मूं तुंहिंजो पहिरियों सॾु सुञातो। मूं चयो शायदि मुंहिंजो दोस्त सालनि खां पोइ मूं वटि आयो आहे, अधु राति जो शायदि का मजबूरी हुजेसि, पैसनि जी ज़रूरत हुजेसि, मूं हिन विच में पैसा कयां। तो ॿियो सॾु कयो त मूं इहो ई सोचियो मतां मुंहिंजे दोस्त सां को जहिड़ो थियो हुजे, को फ़ॾो थियो हुजे, उनजे लाइ हुनखे माण्हू जी या हथियार जी ज़रूरत हुजे त मूं इन विच में कुहाड़ी खईं। तेसिताईं तो टियों सॾु कयो। मूं सोचियो इहो त मतां मुंहिंजे दोस्त खे किथे जहिड़े में माण्हू मरी पवे थो, खून चटी थी वेंदो आहे या संग चटी थी वेंदो आहे, शायदि संग चटी जी ज़रूरत हुजेसि त पंहिंजी न्याणी वठी आया त मतां देरि न थी वञे जो हुननि जे लाइ मसइलो थिए। चई न मुंहिंजा भाउ अहिड़ो को मसइलो न आहे, तूं पंहिंजी न्याणी खे घर छॾे आ, बाक़ी तोखे ॻाल्हि आउं ॿुधायां थो। उहो हमराह पंहिंजी न्याणी खे छॾे जॾहिं छोकिरे जे पीउ वटि पुॻो त छोकिरे जे पीउ दोस्त खे चयो यार भाउ, असां तोखे तकलीफ़ ॾिनी, असां तोखे इन लाइ तकलीफ़ ॾिनी जो हिन मुंहिंजे छोकिरे खे आउं बार बार चवंदो आहियां त बाबा राति जो देरि सां घर था अचो, पंहिंजे टाइम सां घर अचो। उहो छोकिरो मुड़े न पियो। हर रोज़ु हुनखे चवां पियो बेकम न ई वांदनि दोस्तनि सां गॾु घुमणु हिनजी आदत बणिजी वई। त उनजे बारे में मूं हुनखे चयो हल तुंहिंजे दोस्त वटि। तॾहिं मुंहिंजे छोकिरे जे दोस्त वटि असां पुॻासीं त हुन सां असां हीउ हिकु राज़ कयो त हुन चयो बाबा आउं तव्हांजी का बि मदद हेल्प नथो करे सघां। उन खां बाद में मूं पंहिंजे पुट खे चयो हल मुंहिंजो दोस्त आहे, उन वटि हलूं था, तोखे दोस्ती जी माना जी ख़बर पइजी वेंदी त हिकु सचो दोस्त छा हूंदो आहे। तव्हां वटि जॾहिं हीअं आया आहियूं, तव्हां हीअ असां सां ॻाल्हि कई आहे, त इन मां दोस्तो ज़ाहिर इहो थियो त सचो दोस्त जेको हूंदो आहे न, उहो बिना कंहिं लालच जे दोस्ती रखंदो आहे ऐं दोस्त जे लाइ मालो जान पंहिंजी इज़त ॾियण लाइ बि तयारु थी वेंदो आहे। सो दोस्तो, मुंहिंजो ही चैनल तव्हांखे पसंदि अचे, मुंहिंजूं ही कहाणियूं, त महिरबानी करे सब्सक्राइब कंदा, बेल आइकन खे प्रेस कंदा ताकी मुंहिंजी हर वीडियो तव्हां ताईं फौरन पुॼे। सिंध सलामत, साथ सलामत।